अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में मैं तव्हांजो होस्ट सैयद ताशा बुखारी। जीअं त असां तव्हांखे हर एपिसोड में अज़ीम शख्सियतुनि सां मिलाईंदा रहंदा आहियूं, उन सां मुखातिब कराईंदा रहंदा आहियूं। अॼु बि असां वटि अहिड़ी हिकु अज़ीम शख्सियत, बल्कि मां उनखे अज़ीम चवां थो, छाजे करे पंहिंजे मुल्क जो फ्यूचर आहिनि उहे त अज़ीम, पर माना जहिड़ा उन्हनि जा अफ़ाल, जहिड़ा उन्हनि जा प्रकार ॾिसी करे असांखे माना उन्हनि ते माना ॾाढो अफ़सोस आहे। त अहिड़ो ई हिकु असां नौजवान पंहिंजे मुल्क जो फ्यूचर, पाकिस्तान जो फ्यूचर, सिंध जो फ्यूचर असां पंहिंजे महफ़िल में घुरायो आहे, जंहिंजो नालो आहे बशीर बलोच साहब। त असां साईंअ खे जल्दीअ में घुरायूं था, वेट नथा करायूं। ऐं तव्हांखे इंडिपेंडेंस डे 14 अगस्त असांजे मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं मुबारक हुजे। ऐं हिन मुल्क ते क़ाइदे आज़म वॾी जिदोजहद कई आहे ऐं असांजा जेके जोधा जवान आहिनि सिंध जा, पाकिस्तान जा, जिन जे करे मुल्क बचियो पियो आहे, हिकु सिपाही बॉर्डर ते वेही करे असां लखनि जे तइदाद में आराम जी निंड कयूं था। त बशीर बलोच साहब जो वेलकम थो कजो। बिस्मिल्लाह। छा हाल आहे साईं कामरेड साहब? दुआऊं लॻी पयूं तव्हांजी। सफ़ा मज़न में? अमुन करम मोला सफ़ा चिड़ियल लॻा पिया हो, भला वरी फॾो थी पियो आहे। जहिड़ा तेड़ा केई हलन पे था, है न? केस हलन पे था? केस करोड़नि जे तइदाद में हलन पे था, मुंहुं ॾेई वेठा हूं। अञा छा खपे, हेड़ा जवान सिंध में हूंदा त जल्दी बस बेड़ो पार आहे। असांजे करे त सिंध बचियल आहे। वाह साईं जे करे सिंध साईं बचियल आहे। हा चऊं जो था। हा सही। ॿियो हवाला, अञा छेपर बि कोन फुटा अथव त तव्हां हथियार खणणु शुरू कया आहिनि। इहे जवान सिंध जा, इहे जवान। हा अड़े तूं त इहा ॻाल्हि थो करीं। हाँ असां सुबुह सां उथण सां जंहिंखे कंहिंखे पादर न हणूं न, तेसि ताईं असांखे मज़ो ई न ईंदो आहे, अखी न खुलंदी आहे असांजी। हल तकड़ो नथी जुनून थो अचे असांखे। मूंखे न हणजा बा, मां होस्ट आहियां, कुर्ब कजां। होस्ट जे करे त हींअर बचियो पियो आहीं। हल न त असांजे आॾो जेके बीहंदा आहिनि उहे हूंदा ई कोन्हनि के। इहे पावर सिंधियुनि जा, इहे पावर। हा क़ाइदे आज़म जे दौर में हुजी आहे त केॾो फ़ाइदो पए था गरीब खे। फ़ाइदो वॾो। 14 अगस्त में खटाइण में वॾो तुंहिंजो हिसो अचे हा, बाक़ाइदे अचे हा। मारी अॼु ताईं मख बि कोन था, बस ॻाल्हियूं पहाड़नि जेॾूं। मखियूं कोन मारियूं न। असांजा 55-56 केस आहिनि, का मज़ाक आहे छा? 100 माण्हुनि जे तइदाद में इहे मारिया आहिनि। एॾा छो मारिया अथव भला? छो मारियासीं? छाजे करे मारियासीं? सिंध जा दुश्मन हुया। सिंध जा दुश्मन एॾा थी विया आहिनि छा? बाक़ी न त छा थो सम्झी, सिंध जा दुश्मन अलाए केॾा अथई, सिंध में ई मौजूद अथई सिंध जा दुश्मन। हक़ीक़त ॻाल्हि थो करे, जेके सिंध खे ईअं खाई विया आहिनि निचूड़े। वॾो जुनून सवार आहे साईं ते साईं। जुनून? इहो जुनून त अञा कुझु बि कोन्हे। हा 40 पती जलाली न ॾिठी अथई। 40 पती वञो भेणा। बाक़ी न त वरी मां वरी तोखे सैदारी जलाली ॾेखारींदुमि त हिते लभंदे बि कोन्हे। हल सैदनि जा असां नौकर गुलाम आहियूं। सैद न हुजी हा न, जहिड़े गॾ जे पेट में विझी छॾिया। मीडिया ते वेठो तो शो करी मूंखे हर भरूं। मीडिया ते न ई आयो न तूं? फेसबुक आईडी अथई, यहाँ हलाइणी थी अथई मोबाइल न? छो न हलाइणी थी आहे? फेसबुक आईडी तूं छा कंदे? फेसबुक आईडी तुंहिंजी चेक कयूं न, केॾा हथियार। 12 कम असां न आहियूं कंदा। नामीनेट वारनि जूं के आईडियूं बाईडियूं न हूंदियूं न। हल नालो निशानी असांजो न हूंदो आहे। साईं त अलाए छा ॻाल्हियूं पियो थो करे, बशीर खान बलोच। तव्हांखे इहे सम्झ में न ईंदियूं, अञा ॿार आहियो। ॿार आहीं असां? हा। अभी हथियार चोड़े चलाना नहीं भूले। हल असां बि इहे साॻा सिस्टम करे वेठा आहियूं, पर सभु गवाए वेठासीं इन्हनि चकरनि जे करे। हल हिते हली आयासीं। भलो कई
इते ही समझी आजी समझी वए हाँ हाँ भलो जो इते ही समझी वए न त अॻिते अञा अची यार मंज़िल ॾुखी हुई या कायदे आज़म जे दौर में उन सां गॾु विड़ी आया हूं चरिया उन दौर में असांजा सॼो खानदान तबाह करे छॾियो वाह वॾियूं कुर्बानी कायदे आज़म सां गॾु तूं वरी असांखे तो चईं त हथियार हलाइण न ईंदो बाबा साईं बाबा हथियार छोड़े चलाना नहीं भूले कहिड़ा वरी ये जीत फिल्म जा डायलॉग पियो हणी जीत फिल्म जा छा जीत फिल्म बि मूंखां सिखण आयो हुयो प्रोड्यूस ई मां कई हाँ हाँ तॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान गॾु हुयो ख़बर न थई आ कल्ह कलो का ॿार आयो तव्हां हाँ हाँ जीत फिल्म निकती तॾहिं पाकिस्तान इंडिया गॾु हुयो छा बाक़ी छा हलो तूं जाओ कॾहिं कल्ह त जाओ ई ख़बर त इहा अथई न कल्ह जाऊं आज बस अहिड़ो की शालड़ू ईअं कुल्हे ते रखी था घुमंदा वठो अंदर जा पावर हुजनि दिल्ली से पर कढी आई तूं असांजे ड्रजाण तो चाहीं जा पुट बच्चो आई तूं असां जेतिरियूं कुर्बानियूं आहिनि जेतिरा खून कया आहिनि तूं ॾिसी आ न उहे खून बेहोश थी वञा या मरी वञा तव्हां मज़लूमनि खे था मारियो हरू भरू कंहिं वटि पकोड़नि वारे वटि बि वञी पकोड़नि जा 2-3 दर्जन खणी आई खाई वरी उते हुनखे ग़रीब खे पैसा कोन था ॾियो ऐं चओ था कामरेड आहियां मां कामरेड पेट्रोल वारे वटि वञो था 50 जो पेट्रोल भराए हुनखे पैसा कोन था ॾियो कामरेड आहियां मां छोलनि वारे वटि वञो था छोला खाई था अचो पैसा कोन था ॾियो इहो तव्हांजो फ्यूचर आहे इहो तव्हांजो सिंधियुनि जो कोशिश कयो ॻाल्हाइण जी कुझु कोशिश कयो कोशिश त कयां पियो थो पर सम्झण तव्हांजो नंढा जेके आहियो न इहे तव्हां सम्झण जो दिमाग़ ई तव्हां कोन अड़े मां चवां थो सुधरो पाकिस्तान सिंध जो फ्यूचर आहियो तव्हां ई जे पाकिस्तान खे ईअं सिंध खे लुटींदव त तव्हांजो फ्यूचर छा थींदो अॻिते हली करे तव्हां असां खां बि वयल थी वेंदव सुधरो ये अयाशी न कयो पैसो असांजे फ्यूचर जो सोचण जे बारे में ज़रूरत न आहे असां पंहिंजे फ्यूचर जे बारे में पाण सोचे सघूं था तव्हां सिंध खे ऐं पाकिस्तान सिंध जे माण्हुनि खे तव्हां ईअं मारींदा रहंदव हरू भरू कॾहिं मारियो कंहिं मारियो आहे भाउ जंहिंखे तव्हां सिंध जा दुश्मन था सम्झो उहे सिंध जा सजण आहिनि हरू भरू ग़रीब वारनि माण्हुनि खे वेठा था ॾुखायो मीडिया वारो 2 रुपयनि जे करे तव्हां कहिड़ियूं मुबतियूं ॻाल्हियूं ॿुधा कयो जेके सिंध जा दुश्मन आहिनि उन्हनि खे सिंध जो सजण करे वेठा हो इन करे त सिंध पोइते आहे तव्हां जहिड़ा इंसाफ़ जे करे वरी कीअं थो चई भेण तूं असां ते इल्ज़ाम लॻाए सघूं थो हरू भरू खाली पीली लभंदे ई कोन अरे हे तूं वरी मूंखे वरी सिधी सही धमकी तो ॾेई रही मां तोखे नसीहत तो कयां नसीहत पंहिंजी पाण वटि रख बाक़ी तूं रुगी ये हथियार ऐं नमूना कंदो अथनि वरी असां उथियासीं न लभंदे बि कोन तकड़ में कामरेड था चओ छोरा छोरा इहे बसि हा उत छा कंदे उत न लच्छियूं अञा मुछूं बि कोन अथव हा हा हिस्ट्री पढ़जा वञी असांजी अहिड़ियूं हिस्ट्रियूं असां पाण लिखंदा आहियूं तो जहिड़ी हिस्ट्री जेतिरी तुंहिंजी उमिरि बि न आहे न ओतिरा असां ॾोह करे चुका आहियूं कल्ह कलो को ॿार वरी हाणे असां सां थो ॻाल्हाए बलोचनि सां बरोच माना चूत न तूं तॾहिं त सैद सां वेठो तो ईअं ॻाल्हाई न सैदनि जी तो ख़बर न आहे उते बि तव्हां ई आहियो हिते बि तव्हां ई आहियो ओत महिल असां कुर्सी खणा हल तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी जो हिन चैनल में तूं मूंखे घुरायो न त भञी त ॾियां कुर्सियूं खण हिन कुर्सीअ खे